साईं अमित साहब मुंहिंजा दोस्तों बिस्मिल्लाह खान साहब महिरबानी हेॾे जोशी जी तकरीर खां पोइ मूंखे त टॉपिक ई विसरी वियो आहे छा विसरी वियो टॉपिक ई विसरी वियो आहे असांजे ज़फ़र काज़मी साहब असां गॾु ॾिठो त हू हिकिड़ो मुकमिल आर्टिस्ट हो असां शागिर्द हुआसीं पोइ वरी पढ़ियासीं पोइ वरी नौकरी कयोसीं ज़फ़र साहब उन मुकमिल तकमील खां पोइ वरी इर्तिक़ा कई ऐं हिकिड़े चित्रकार खां वधीक फ़नकार थी वियो ऐं हुन पंहिंजी तस्वीरुनि में शिकिलियूं न पर मानाऊं पेश कयूं ऐं असांखे जो जेके इहे ॻाल्हियूं कनि था छा वञा चो वञा त असीं चोथे दर्जे पंजे दर्जे में हूंदा आहियूं पर ज़फ़र साहब सां जेकी मुलाक़ात थी मुंहिंजे ख़्याल में मूसा ख़ान गवर्नर हो अमित साहब खे यादि हूंदो जंहिंमें आफ्ताब चना खे पकिड़ियो वेंदो त उन उते मां ई चर्चे में रहियोसीं तरह वरी नक़ाद थियासीं ऐं अहिड़ा तेज़ नक़ाद थियासीं जो ॼण मिर्चुनि सां भरियल हर ॻाल्हि में तनक़ीद कबी मज़ो ईंदो हुओ त उते मायूं नचनि पियूं पेंटिंग हुई त मूंखे माई जेका चेल ताईं सिंधियाणी आहे हेठि पंजाब न ज़फ़र कावड़जी पियो इहो त मुंहिंजो एॾी वॾी चेल खां पोइ एॾी वॾी सिंधियाणी कान थी वियल हूंदियूं पर असां ईअं चर्चा पियो कयां पर असां ज़फ़र साहब जी तमामु घणी गहरी दोस्ती थी वई ऐं इहे टे बल्कि 4 आर्टिस्ट जंहिंमें इनकाब शेख साहब उहो असांजो बुज़ुर्ग हो ऐं वॾो संजीदा ऐं बुर्दबार माण्हू हुओ हुनजी ॻाल्हाइण जो अंदाज़ ख़ामख़ा त केरु हुन ॻाल्हाइण जी कोशिशि ई कोन कंदो पर हूंदो ॾाढो मिठो माण्हू अहिड़े तरीक़े सां ज़फ़र साहब त हिते कोन हो कराची में हूंदो हिते ईंदो हो इन करे रेडियो ते वठी प्रोग्राम खणी ॾींदो हो टी वी ते जॾहिं पेश कंदो बदक ठाहींदो त बदक ठाहींदा हुआसीं त उहो जॾहिं हिते आयो त पोइ असांजी दोस्ती थी ऐं असांजी दोस्तीअ जो ख़ासि जेको सबबु बनियो सो हुई कराची वेठो इन करे सभई अदीब शाइर फ़नकार उते ई अची शाम जो वेहंदा ऐं ज़फ़र साहब वरी पंहिंजी मुनफ़रिद शख़्सियत उहो हमेशह टिप टॉप रहंदो डार्क कलर जा कपिड़ा पाईंदो हेड पाईंदो ऐं ॾाढो हिकिड़े भेरे ते वेठासीं कंहिं चयो फलाणी शइ खणी वञ ज़फ़र साहब चयो सेल भिंडियूं खणी मूं चयो सेल भिंडियूं हूंदियूं आहिनि छा करे छॾियूं चई होटल में सभु शइ हूंदी अथई हिननि खे कुझु कोन्हे रुॻो मसालो बि विझणो कोन आहे बाक़ी उबारियल सभु शयूं पोइ असांजी घणियूं कचहरियूं थियूं मूंखे इन जे इंजीनियरिंग स्कूल जे वक़्त जी हिकिड़ी ॻाल्हि अमर जलील ॿुधाई अमर सां गॾु पढ़ंदो हो तंहिं मूंखे ॿुधायो त ज़फ़र साहब असांजो त आर्टिस्ट हो ऐं हिकिड़ो दोस्त ऐं साथी गॾिजण वारो चई यार ॾाढो ख़ारबाज़ अथई क्रिकेटर बि आहे त चई हुते छा थियो हिकिड़ो वाक़ियो ॿुधाईं त कंहिं माण्हू जे पुठियां अची पियो विढ़ण लाइ हिन खे ख़बर कान त उहो पुठियां चाकू खयो पियो पुठियां हीउ अॻियां वञे पियो हू पुठियां चाकू खणी डोड़ंदो आहे हिते बार्नस स्ट्रीट ते हिते पासे खां ई हिते चई त हीउ ओचितो हीअं मुड़ियो हिन वटि हीअ वॾी डायरी हिते उहो चाकू जी डायरी मिलंदो त चाकू न निकिरी वियो त मां पर चई हुन माण्हू खे हिन जेको ढोसो हुयो चई हुनजो आवाज़ सां तो धप थियो छा थियो कंहिं गिदरे खे भॻो हुजे गाने खे चई मां असां छो छा पोइ हू माण्हू थियो पोइ खणी चई पोइ मुंहिंजे पोइ हुन सां संभाले ॻाल्हाइजे असीं त कचर चारो कंहिं महिल टका करे ईअं असांजी असां पोइ कंदो अदबियात तां निकिरंदासीं खंदल पाण कढी पोइ हाणे छा आहे त वरी पंहिंजो ज़फ़र साहब जो फज़न वेठो आहे ऐं ॿिया कुझु नंढा त केरु कोन्हनि त थी सघे दिलि जा नंढा वॾे उहे ॻाल्हि ॿुधी माइंड कनि त ज़फ़र साहब शौक़ीन माण्हू हूंदो शौक़ीन माण्हू हूंदो पंहिंजे पीअण खाइण जो पोइ हिकिड़े भेरे मूंखे पंहिंजे पाण खे यार मूंखे बाबा चयो त अच्छा मूं साईं जो हाल ॾिठो उहो साईं ज़फ़र साहब जहिड़ो हूंदो लॻंदो त भई मुलाक़ात हा चई त बाबा मूंखे चयो त मूंखे शिकायत भॼी आहे तूं शराब थो पी यार ठीकु ॻाल्हि न आहे थींदो आहे तव्हांखे भला मूंखां का शिकायत आहे त मां पियां पिया चई न मूंखे त कान्हे पर मूंखे मिली आहे मुंहिंजो फादर माई ड्यूटी स्टॉप यू फ्रॉम डूइंग दिस चई त
हींअर तव्हांजो सां वेठो आहियां त तव्हांखे का ॻाल्हि महसूसु थिए थी मुंहिंजी का ग़लती थी न की मां हींअर पीतल आहियां पोइ वञी पी वरी हिकिड़े भेरे जीएम साहिबु साईं जीएम साहिब गुज़ारियो त असां वियासीं फाते ते मां ज़फ़र साहिबु ऐं सुभाणे मेमण जी गाॾी हुई उहो तॾहिं हूंदो शायदि बदिन जो DC त हिननि जो DC जूं गाॾियूं वरी वेठा आहिनि DC पुछो न कहिड़ियूं हुयूं बराबरि उहा गाॾी सन वटि सन खां ओड़ियां हुनजे बेल्ट में बाहि थी लॻी गर्मी हुई हुनजे AC जे बेल्ट में बाहि लॻी धुआं निकिता ड्राइवर एकदम गाॾी रोकी लथो असीं बि लथासीं हेठि से ठका थी उॾामी न वञे DC जी गाॾी आहे हुन में कुझु थी सघे थो रोके हणी वञे त मतिलबु की सरकारी गाॾियूं ड्राइवर चयो छा कई एकदमि छा कई ज़फ़र साहिब जे थर्मास वरिती पाणी ॾिनी मथां मारे विझी पाणी कोन छा छा यादि कजे जॾहिं ज़फ़र खे थो यादि कजे सचे आला साईं दिलि में इंसान त को परमानेंट आहे कोन मूंखे यादि आहे घर पे ठाहिराई सिंधी मुस्लिम में फर्स्ट क्लास प्लॉट अहिड़ो ज़बरदस्ती अंदरि घिरंदे पोइ हुते हिकिड़ी गैलरी खणायो आर्टिस्ट ॾिसो शिकारपुर मां हिकिड़ी काठ जी गैलरी खणायो उहा गैलरी बिल्कुलु हिन जे अंदरि ड्राइंग रूम जे गैलरी जे बराबरि काठ जी ठहियल इहा हिते आउं फिट कराईंदुसि शिकारपुर जो काठ त बेइज़ती सां विकियो वियो तव्हां ॾिठो सभु घर वञी उन्हनि घरनि खे हथी कोन कबाड़ी खां वठी आया बाबा चई त हीअ आउं हुते ठाराईंदुसि पोइ वरी न ठाराई पोइ वरी ॾेई छॾियईं पोइ पर हिन माण्हू हिमत एॾी हूंदी मुंहिंजा दोस्त अब्दुल ख़ान कुरैशी असांजो बुज़ुर्ग हो गुज़ारियो ऐं हिते घेरा शुरू थी विया मुहाजिरनि जा त मुंहिंजे दोस्तनि हुनजा पुट जेके मुश्ताक कुरैशी ऐं मसूद कुरैशी हिननि हिते प्लाट वठण जी कोशिशि कई ॿाहिरि जा प्लाट हींअर म्यूज़ियम जे साम्हूं गनी अस्पताल खां होॾियां 4 घर में हुया त हुननि हुते प्लाट में ॿियो जेको माण्हू सो असांजो दोस्त आहे आया थी ॾिस उन प्लाट में फलो वञो चई न एतिरा वेलनि ज़फ़र जो ॻाल्हि इहा आहे खाधो वेठो तूं खाधो ॾिस हुन माण्हू उहे पैसा छॾे ॾिना जेके फटे वारा ऐं हिनखे प्लाट क्लीन कराइणो पोइ उहा बि ॻाल्हि त मुंहिंजे दोस्तनि चवणु शुरू कयो त ग़ुलाम मुस्तफ़ा छा तुंहिंजो फ़ोन कयो तॾहिं ईअं कयूं मुंहिंजो साम्हूं मुंहिंजे ख़तमु करे वियो अहिड़ो यारो माण्हू ऐं चित्रकार मूं तव्हांखे ॿुधायो त गुलमोहन खत्री उहो वरी प्योर प्रोफेशनल हो पंहिंजो स्टूडियो हिकिड़ो हुन में खारादर आहे खारादर जो इलाइक़ो ॿियो असांजो अली अकबर उहो हिकिड़ो सुठो आर्टिस्ट हो साल कयो इहे 4 आर्टिस्ट वास्ते 4 ई पंहिंजे जॻह ते नफ़ीस माण्हू आहे अली अकबर बि तमामु सादो सुठो माण्हू हो पर नफ़ीस तरीक़े जो माण्हू हो पोइ जॾहिं वियो सिंगापुर घुमण न बल्कि 4 महीना कोर्स सभई दोस्त मोटे आया आहिनि मसूद कुरैशी जो अली अकबर खां पुछियो अली अकबर कीअं हो सिंगापुर चईं वाह जो शहर हो मख हुई कान वरी मूं पुछियो मतिलबु सिनेमा में माण्हू चई यार सिनेमा वरी फर्स्ट क्लास में कादी तूं त हुजी यार तूं निकिरी कोन आहे सिनेमा में मख ई कान हुई वरी मतिलबु खाधे पीते जो होटलूं इहे रोड साइड होटलूं आहिनि भैया मख ई कान मूंखे पोइ केॾी ख़बर पई जॾहिं हुन घर ते सिटीज़न जे ॿाहिरि किथे उते मूंखे त रुॻो मखियुनि जो पियो हिनखे वीचारे खे मखी कान सिंपल माण्हू अहिड़े तरीक़े सां ज़फ़र साहिबु मोहबत करण वारो सिंपल माण्हू हिकिड़े भेरे तिलक चाढ़ी न चए त बि आहे त जहल कटी सां मुंहिंजो छॾिया आउं कोन करिजी वरी राति जो प्रेस क्लब में मिलियासीं मूं चयो गॾिजी पोइ वाट ते फलाणो हली आया त सभु हूंदा हुआ न मूं त चयमि माना त सभु चयमि न त ॻाल्हि चवां त ॿिया पकड़िजी पुठियां कढी वरी दोस्त आहे पोइ वरी वक़्तु आयो जॾहिं पर सिंध जे जदीद सिंध में जेकॾहिं आर्ट जो नालो वठिबो त इहो सोनहरी दौर सोनहरी तरीन हींअर बि आर्टिस्ट आहिनि तस्वीरूं ठाहिनि था फोटू ऐं पोइ हरजी आहे हिकिड़ो ऐं हिकिड़ो शर्जील आहे शर्जील सुठो आर्टिस्ट आहे पर ही स्टैंडर्ड आर्टिस्ट आहे ऐं हिननि जी उन वक़्त में छो जो उन वक़्त में अञा जेको सिंध जो मसइलो
मसइलो ताज़ो ताज़ो त हुन वक़्त में हिननि इंटरनेशनल वैल्यू थी हुन वक़्त में ॿाहिरि मुल्कनि जा माण्हू ईंदा हुआ हिते ऐं उहे अची सेमिनार्स थींदा हुआ केवल फील्ड ऐं वग़ैरह उन वक़्त में ई माण्हू उभरी मथे आया ऐं उन खां पोइ हाणे वञिबो आहे हिते म्यूज़ियम में हुते मज़ार हुते आहे त माण्हू पढ़ी ईंदो आहे बाक़ी नौकरियुनि जे मामले में शिकायतूं विकायतूं करणु जेके आहिनि से अॼायूं शिकायतूं आहिनि ऐं को बि माण्हू पंहिंजी जॻह ते फिट कोन्हे को पंहिंजी जॻह ते कोन्हे जंहिंखे जिते हुजणु खपे उते कोन्हे ऐं जंहिंखे जिते न हुजणु खपे उते वेठो आहे तंहिं करे उन्हनि खे सही जॻह मिलणु हाणे असांजा दोस्त आहिनि जो गुलमोहन वाणी मुंहिंजो तमामु प्यारो दोस्त आहे पाड़ेसी जी सभा इंटेलेक्चुअल माण्हू आहे हिन कॾहिं सूट कोन कयो नौकिरीअ हिते आउं हक़ीक़त थो चवां हिन करे हिते ठहियो ई कोन हुननि सां उन्हनि में फिट कोन थियो हिकिड़े भेरे आउं वियुसि त ही पोइ उन ॾींहुं रिटायर पियो थिए ट्रांसफर पियो थियमि सारी मली डेवलप मां वियुसि मूंखे अकबर लगारी साहिब मुंहिंजे असिस्टेंट कमिश्नर आउं वियुसि ॿिए ॾींहं ते मूंखे चई साईं असांजो कमिश्नर साहिबु जेको आहे न हू पियो अॼु बदिली थिए तव्हां मिलंदो कीअं आहे तव्हांजो कमिश्नर चई गुरू वाणी हा मिलंदासीं सिंहासी टाइम वठूं था ऐं मुंहिंजो हल टाइम वठूं था टाइम ॾाढो असां आयासीं ॿाहिरि दरवाज़े ते पटे हली चयो त तई अंदरि सेशन जज साहिबु वेठो आहे त मुंहिंजो वेठो हुयो सेशन जज मूं दर खोलियो गुरू मोहम्मद खे यानी महज़ टुपी कोन आयो पर ईअं टुपियूं अथई उते हिकिड़ो माण्हू वेठोसि तंहिंखे ही इनकार करे वेठो हुन जी दावत में वञण चई आउं हुन जी दावत तव्हांजी क़बूल न आहे मां चयो आउं नथो हलां मुंहिंजो को दोस्त वोस्त चयो हलां हाणे तई त हिते माण्हू आयो तव्हां दावत ॾियणु चाहियो तव्हांजी महिरबानी चई मुंहिंजो दोस्त चयो आउं हलां हाणे वणंदुसि पोइ त दोस्तनि जी आउं खेप वठी मूं सां गॾु वरी ॿ चारि ॿिया दोस्त रशीद अंसारी वारा पर पोइ असां हली वरी फस्ट क्लास आइस्क्रीम वाइस्क्रीम खाराई त गुल मोहम्मद जेको आहे हुन टेम्परामेंट कोन्हे टीचिंग जो माण्हू आहे हीउ पढ़ाइण जो माण्हू आहे ऐं पढ़ाइण लाइ जेके असीं जेकॾहिं हुनखे पघार में तोड़ियूं त हुनजी का क़ीमत ई कान्हे इहो जेको असांखे ॾियनि था न 50,000 25,000 तव्हां बिलीव कयो 12 सालनि खां बिना पघार जो पढ़ायां बिना रुपए हिकिड़े जे क़ाइदे सां रुपए वठंदो न ऐं बिना रुपए जी पढ़ायां थो बट आई एम नॉट सॉरी फॉर दैट अॼु मूंखे एॾो फ़ख़ुरु थींदो आहे तई तव्हां सभिनी खे सलाह आहे मूंसां गॾु हलो विरांडे महिल कंदो जेकॾहिं को सिगरेट पीअंदो हूंदो छोकिरो त हथ ई करे छॾींदो मूंखे एॾी ख़ुशी थींदी आहे ऐं करे कंहिंखे चवंदो न सिगरेट न पियो एॾा सलाम मूंखे थींदा आहिनि जो आउं परेशान थींदो आहियां त बाबा मूंखे पिया करे सम्झो त को अनवर फिकार हिकिड़ो आहे या फलाणो आहे तव्हांखे पर इहा उस्ताद जी हैसियत आहे तमामु वॾी हैसियत आहे जेकॾहिं सम्झे पाण खे ऐं जेकॾहिं उहा पंहिंजी ड्यूटी डिस्चार्ज करे गुल मोहम्मद इज़ अ वेरी गुड टीचर ही वुड हैव बीन अ वेरी गुड टीचर ऑल्सो ऐं असांजे जेको इंग्लिश डिपार्टमेंट में डर्थ आहे या बुक खोट आहे हुते हिकिड़ी कहत आहे उहो कोन थिया असांखे इलाही शागिर्द पढ़ी पवंदा सुठे नमूने पढ़ी पवंदा इन जो हिसाबु किताबु न केरु न केरु ज़रूरु वठंदो पर हिन पंहिंजी कमिशनरी सुठे नमूने सां कई इज़त वारे नमूने सां कई सो नौकिरियुनि जो फ़िक्र न कयो त छा हुजे हा जेकॾहिं पाकिस्तान जो सदर थी वञे ममनून हुसैन ॻाल्हि आहे त पावा बि खाया ऐं गायूं खाया पर ॻाल्हि आहे त हिन जी इज़त जेका आहे जेका हाणे पाण त मौजूदु कोन्हे न हू पंहिंजे जंहिं शइ खे ठाहिण लाइ हुनखे हुन ठाहियो मां सम्झां थो हिन खां वॾी सेटिस्फेक्शन आहे ई कान त मूं इहा शइ ठाही असां का शइ ठाही चवंदासीं पथर हणायो मुंहिंजो पथर हणाइनि जेके मरण वारा हुजनि असीं जीअण वारा आहियूं असीं पथर न हणाईंदासीं वरी बि जंहिंखे वणे हणाइनि जेके पथर हणाइनि था उहे जॾहिं बदिली थियनि था त वरी उन ऑफिस में कोन था अची सघनि पथर उन जो लॻो पिया पाण वणे ॿाहिरि बीठा आहिनि हाणे हिते अंदरि छो कोन था वञो तव्हांखे शर्म कढो थिए अचे आउं त पंहिंजी उन हर ऑफिस में अंदरि वञा थो जिते ऐं वियो आहियां त माना इन कोन्हे सभु तव्हांजे अमलनि ते आहे पंहिंजो अमल सुठो करियो हिननि जा अमल इन लिहाज़ खां सुठा ज़ाती ज़िंदगी ऐं समाजी ज़िंदगी ऐं पोइ वरी इक़्तिसादी ज़िंदगी इन्हनि जा हिक ॿिए जा असरात थियनि था पर समाजी ज़िंदगी जे लिहाज़ खां ॾिसे त मूंखे इहा ख़बर आहे त जॾहिं ज़फ़र बीमार थी पियो या पछाड़ी ॾींहुं जॾहिं घर मां घटि कंदो त ॾाढा माण्हू मिलण वेंदा हुआसीं ॾाढा छोकिरा हुन सां मिलण वेंदा हुआ माना यूथ जेको आहे उहो हुन सां मिलणु वेंदो यूथ जेके सां मिलणु अचे इन जी मानत हुन माण्हू में इहा कैपेबिलिटी हुई त हू अॻिते जे लाइ बि हो जेकॾहिं हू अॻिते लाइ न हुजे हा त यंग माण्हू हुन सां मिलणु न वञे हा छो जो यंग माण्हू उन सां न मिलंदो आहे जेको पंहिंजे वक़्त ते बीह रहियो जंहिंखे अॻिते वधण जी कोशिशि आहे उन सां यंग माण्हू मिलंदो आहे तव्हां रसूल पलीअ सां बि ॾिसो हींअर बि
त हू तव्हां सां ईअं ॻाल्हाईंदो शुरू में जो भाई हुते ई चवंदो यार मूंखां पियो पुछे सलाह मूंखां पियो वठे त हू तव्हां इहा ख़बर आहे असांखे त सलाह जी हुनखे केतिरी ज़रूरत आहे केतिरी न आहे पर इहे ॿिया माण्हू हमीद साहिब सां मिलंदो त हमीद साहिबु तव्हांखे अॻिते वठी वञण जी ॻाल्हि कंदो पोइ हिते जी ॻाल्हि ते कोन बीहारे छॾींदो त अॻियां छा थियो अॻिते जी ॻाल्हि ॿुधाईंदा त जिन माण्हुनि में जीअं शाह लतीफ़ असांखे अॻिते जूं ॻाल्हियूं थो ॿुधाए की वॾा असांजा जेके शाइर आहिनि जिन खे असीं यादि था करियूं अॼु बि उन्हनि उहे ॻाल्हियूं कयूं आहिनि जेके सॼी ज़िंदगी ताईं हूंदियूं टिनि बुनियादी इंसानी क़दुरनि जूं ॻाल्हियूं आहिनि न उहे कॾहिं ख़तमु कोन थींदियूं न मोहबत ख़तमु थींदी न नफ़रत ख़तमु थींदी न रुसामा ख़तमु थींदा न दुश्मनियूं ख़तमु थींदियूं न लालच ख़तमु थींदी न हराम पई ख़तमु थींदी न चङाई ख़तमु थींदी इन्हनि सभिनी शयुनि जूं ॻाल्हियूं कंदो उहो हमेशह लाइ ज़िंदा हूंदो त इहे उहे माण्हू आहिनि त हीअ असां सां मोहबत बि कंदा असांखे अॻिते हाणे ॾिस मां जेको तव्हांखे ॿुधायो हीअ मुमताज़ मिर्ज़ा वारनि जी उमिरि जा माना मूंखां 8 साल वॾा 7 साल उमिरि जे लिहाज़ खां 36 37 जी पैदावार हूंदा 38 जी त इहो इहा खेप असां सां ईअं हलंदी ॼण असां सां गॾु जाई हुई असीं हुननि सां गॾु कॾहिं बि न महसूसु कंदासीं त पोइ असीं कंहिं ग़लति माण्हू जे धारे कंहिं माहौल में ॻाल्हि न असांजो माहौल हूंदो उहो असांखे पंहिंजो माहौल ॾींदा हुआ उन में असांखे हलाईंदा ऐं असांखे हुते ज़ाती पंहिंजूं कोन बंदिशूं मड़ींदा न कॾहिं असांखे उन्हनि चयो त ईअं छो लिखियो हीअं लिखणु हीअं न लिखो हीअं लिखो न असीं पंहिंजी मर्ज़ी सां लिखंदा हुआसीं उहो पसंदि कंदा न कंदा त माठि करे वठंदा अहिड़े तरीक़े सां अॼु बि ॾिठो मूं हिकिड़ो अफ़सानो हुन में लिखियो साहब मासूर 1965 में छपियल आहे उहो अफ़सानो मूं ते लिखियो इक़बाल आगरे उल्टो साहब मूसूफ़ वरी मूंखे पढ़ायो त मूं चयो वाह जो लिखियो अथई पोइ चयो इहो तो ते लिखियलु आहे मूं ते कीअं लिखियलु आहे यानी हुननि सम्झो त आउं ईअं आहियां मसइलो को माण्हू का ॻाल्हि करे थो त उनखे वरी उबते नमूने में इस्तेमालु हाणे हिकिड़ो माण्हू किताबु पढ़ण जो शौक़ीन आहे हींअर असां वटि हिकिड़ो डायरेक्टर फाइनेंस आहे इहो जॾहिं पढ़ंदो हो त सुबुह जो बस में बि किताबु पढ़ंदो ईंदो हो हीअं CSP बि आहे डायरेक्टर फाइनेंस पिया पढ़नि उन माण्हू खिलंदा हुआ हुनते हीउ पंहिंजो ॾेखाव थो करे ॾेखाव कोन थो करे हुनजी आदत आहे त उन उहे लिखियलु पर मूंखे ॾाढो वणियो पोइ मूं कहिड़े बि मूंखां लिकाइनि पिया वरी शमशेर हीअं करे वरी हू हीअं करे नासिर हीअं करे पोइ चयो त इहो लिखियलु ई थो थिए त अहिड़े नमूने में असांजे सां गॾु ई असांजा साथी हुआ असांजा वॾा हुआ असां सां मोहबत करण वारा असांखे मोहबत सेखारण वारा ऐं सचमुच ॾाढी मूंखे यादि पियो अचे हीअं